जी दोस्तों, अस्सलाम वालेकुम। या अली मदद सिंध कायनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म तां अवांजो पंहिंजो होस्ट अमीर हुसैन खोसो हिकु भेरो ॿीहर हाज़िर आहे। जी दोस्तों, हींअर असीं मौजूदु आहियूं चाचे ग़ुलाम हुसैन चांडियो साहिब जी उताक ते। ऐं चाचो ग़ुलाम हुसैन चांडियो असांजे यूट्यूब चैनल जी रौनक ऐं हक़ीक़त पुछो त चाचे सां जॾहिं बि कचहरी थींदी आहे त हमेशह मरहूम जलाल चांडिया जा यादगार किस्सा, यादगार ॻाल्हियूं, छो त चाचे जे ज़िंदगीअ जो जेको आहे सो तक़रीबन माना वॾो हिसो जेको आहे सो उहो मरहूम जलाल चांडिया सां गॾु गुज़रियो आहे। ऐं पाण मरहूम जलाल चांडिया जा साला बि आहिनि। ऐं दोस्तो, अॼु असांजी कचहरी आहे मरहूम जलाल चांडिया जी सखावत ते, मरहूम जलाल चांडिया जी महिमान नवाज़ीअ ते। ऐं हिकु यादगार किस्सो महिमान नवाज़ीअ जो मरहूम जलाल चांडिया जो जेको चाचो असांखे ॿुधाए थो। अचो त गॾिजी करे सभु दोस्त ॿुधूं। चाचा अस्सलाम वालेकुम। या अली मदद। वालेकुम सलाम। अला हली मदद। अदा दोस्तनि सभिनी खे या हली मदद। अर्ज़ु आहे त हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो छो उताक ते फुलनि में वेठो हुजे, महिमान कोन आयो। हिन दिलि में ख़्यालु कयो अॼु को अहिड़ो निभागो ॾींहुं पैदा थियो आहे जो मूं वटि महिमान आयो आहे। वरी छा कयो, नंढनि खे मोकिलियईं, हाणे फुलनि जे शहर में वञो के पंज संगती वठी अचो त कचहरो बि कयूं ऐं मानी बि पाण में गॾिजी खाऊं। अच्छा, वाह वाह। छो जो राति मूंखे निंड ई कान ईंदी, जो अॼु महिमान आयो आहे। अॼु नसीब मुंहिंजे में अलाए छा मसइलो थियो आहे जो महिमान आयो आहे। माना हू महिमान नवाज़ जो तमामु माना कहिड़ी हालत में किथां महिमान हू ॾाढो ख़ुशि थींदो हो। हिकिड़ा माण्हू महिमान ईंदा त बुज़दिल थी वेंदा आहिनि, यार महिमान खे मानी किथां खारायां। हू चवंदो जंहिं ॾींहुं महिमान नथो अचे न उन ॾींहुं सॼी राति मूंखे निंड कान थी अचे। मां माना महिमान नवाज़ हूंदो हो। हर कंहिं ग़रीब जो, यतीम जो माना यार हो। ऐं चवंदो हो बाक़ा तकलीफ़ तड़ी कंहिं पाड़े में जंहिंखे बि हुजे उहो मूं वटि अचे ऐं मां जेकी बि हुन सां मदद कंदुसि सो राहे मौला कंदुसि, ॿ रुपया कंहिंखां कोन वठंदुसि। अचो तव्हां दोस्तो, फुलनि जे शहर में इन रवे सां जलाल खान चांडियो मशहूरु थियो, जो हर कंहिं माण्हू जी सखावत हुनजी अहिड़ी हूंदी जो ग़रीब यतीम जेको माण्हू ईंदो हो न हुनखे ख़ाली कोन मोकिलींदो हो। चवंदो बाबा हीअ खणी वञी पंहिंजी ईद कर, ॿुधी, कपिड़ा लटा कॾहिं घर जो सामान हुनखे वठी ॾींदो त बाबा तूं ईद वञी कर, तूं यतीम आहे रुगो मूंखे दुआ कजां। पोइ पाड़ेसरी माण्हू ग़रीब के माछी मल्ला घणियूं क़ौमूं हूंदियूं हुयूं, उहे ईंदियूं हुयूं, अची अर्ज़ु कंदा हुआ, चवंदा बाबा अचे बिस्मिल्लाह, राज़ी थी वञो, खणी वञी ईद कयो पर मुंहिंजे हक़ में दुआ ज़रूरु घुरिजो, ॿुधी। पोइ हू वीचारा खणी वेंदा ॾाढा ख़ुशि, ईद वारे ॾींहुं अची ॾाढो हिनखे इज़त सां मिलंदा ऐं पेरे पवंदा, चवंदा जलाल असांखे ईद असांजे बचनि खे तो कराई आहे, न त असां सॼी राति कीअं गुज़ारियूं हा। हिन चयो अहिड़ी ॻाल्हि कान्हे, तव्हांखे जेॾी महिल का कमी पेशी थिए त मूं वटि हलिया अचो, अण घुरिया मूंखां 2 रुपया खणी वञो, उहे पैसा मां तव्हांखां कोन वठंदुसि, न का तव्हांजा खपनि ई, राहे मौला मां तव्हांजी मदद कंदुसि, राहे मौला हुनजी मदद कंदो हो। पोइ हुननि खे घुरायईं, हू आया, मानी 4 घर करायईं। अच्छा, ऐं वरी पंहिंजो वापसि हुन किसे जे तरफ़ आयो। हा, त जेको जंहिं ॾींहुं महिमान न हुयसि उन ॾींहुं शहर में ॿिया माण्हू घुरायईं, छोकिरे खे मोकिलियईं त वञ शहर मां 5 माण्हू संगती वठी आ त अॼु भला गॾिजी हुन सां मानी बि खाऊं ऐं ईअं सम्झण ईद था मल्हायूं। छो जो 5 संगती ईंदा त हुनजे लाइ ईद थी वेंदी हुई। ईद न आहे पर असांजी ईद आहे, दोस्तनि सां असांजी ईद आहे, छो जो हू ख़्वाहिशूं अहिड़ी रखंदो हो ऐं सखी जो कमु ईअं हूंदो आहे त माना 5 माण्हू हुजनि त मां उताक ते कचहरी कयां, अदा हुनखे मानी खाराए चांहि ताऊं प्यारे ॾाढियूं कचहरियूं करे हुननि खे राज़ी करे पाण बि चवंदा अॼु मूंखे सुकून सां निंड ईंदी, न त सॼी राति मूंखे निंड कान अचे हा। छो जो इन्हनि ॻाल्हियुनि में वेठा त कुदरती हिकिड़ो परे जो महिमान अची पहुतो, ओचितो गाॾी ते, जेको ज़िले सांगड़ खां आयो, ॿुधी, उन अची सलाम वालेकुम कई, उथी खिली हुनखे चई अदा तोखे अलाह आंदो आहे, अलाए कहिड़ी जॻह तोखे कहिड़ो पर खणी आया जो मूं वटि पहुतो आहीं, ॿुधी, मां राति कंहिंसां कचहरी कयां, ही पाइजाऊं हलिया वञनि हा, तूं पहुतो आहीं, मां एॾो ख़ुशि थियो आहियां। हुनखे छा कई, हमरा खे तकड़ करे वञी कुकड़ को त महिमान खे मानी खारायूं, परे जो असांजो भाउ आयो आहे, हीउ दोस्त न आहे, असांजो भाउ आहे, हू हो हाले पुटो, ॿुधी, घोड़नि जो शौक़ीन, ॿुधी, उहो हिन वटि आयो, हाले पुटु वॾो ज़मींदार हो। पोइ हीउ ॾाढो ख़ुशि थियो, पर तमामु ख़ुशि थियो, हुनखे मानी बानी खाराईं, पोइ सॼी राति कचहरी कयूं, हू ॾाढो ख़ुशि थियो, सुबुह जो खिलंदो, हू बि गाॾी ते हलियो वियो,
हिन बि सुकून सां राति जो निंड कई। वाह वाह वाह। इहो भाउ जी सखावत। हे मरहूम जलाल चांडी जी सखावत ऐं जो किस्सो ऐं महिमान नवाज़ी जा कुझु यादगार किस्सा चाचे गुलाम हुसैन असां सां शेयर कया। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश त प्लीज़ सब्सक्राइब कंदा ज़रूरु असांजे चैनल खे ऐं उन सां गॾो गॾु असांजी वीडियोज़ बि ॾिसंदा। वॾी महिरबानियूं। साथ सलामत सिंध सलामत दुआनि में यादि। घणो मिलाए।